सेवण खां ख़बर शामिल कयूं पिया। महमद सफ़र सेवाणी जे रिपोर्ट मुताबिक़ सेवण शहर में मंशात जो विकिरो सरेआम जारी। सेवण जी पुलिस ख़ामोश नज़र अची रही आहे, जॾहिं त सेवण शहर में अॼु बि नशेदार शयुनि जो कारोबार जारी। सेवण पुलिस नशेदार शयूं खपाईंदड़नि जे ख़िलाफ़ को बि क़ानूनी क़दम न खणी रही आहे। ज़रियनि खां मालूम थियो आहे त सेवण शहर जे नए बस स्टॉप जे आसपास पुरारा मोहल्ला में सोनो परारो नाले शख़्स सरेआम रेड 21 सोपारी ज़ेड 21 जो विकिरो अॼु ॾींहं ताईं बि विकिरो करे रहियो आहे, जॾहिं त नशेदार शयूं वापराईंदड़ सेवण शहर जो नौजवान नस्ल तबाह। शहरनि पारां SSP जामशोरो ASP सेवण SHO सेवण खां नोटिस वठण जो मुतालबो कयो, जॾहिं त सेवण शहर में कई अहिड़ा माण्हू मौजूदु आहिनि जेकी नशेदार शयूं विकिरो करे रहिया आहिनि। खुदारा सेवण शहर मां नशेदार शयुनि जे कारोबार खे बंदि करायो वञे त जीअं सेवण शहर जो नौजवान नस्ल नशेदार शयुनि वापराइण खां बची सघे।